मुहर्रम उल हराम शुरू थींदे ही शहीदन की करबला की याद में राणीपुर शहर में अलम पाक जुलजना ऐं सेजुन के सिंगारण लाइ स्टॉल लगा आहिनि। उते मौजूद मोमिनन जो सामान ख़रीद किया अलम पाक जिन सेजुन जे ऐं जुलजना के तैयारी लाइ उन्हनि खां अचो तो उन्हनि खां पुछूं तो उन्हनि जो छा चवणु आहे। माशाल्लाह तमाम घणी ख़रीदारी आहे। हिन महिल असां वटि तमाम घणा आइटम पिया आहिनि। बैरकूं आहिनि, हथ आहिनि, मथे जूं पटियूं आहिनि, इमाम जामिन आहिनि। उन खां अलावा ठहियल ठुकियल हथ आहिनि जेके पंजार थींदा आहिनि। उन खां पोइ लॾूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था लॾूं लॻी पियूं आहिनि। तमामु घणी ख़रीदारी बहितरीनु ख़रीदारी हले थी पई। असल में मुहर्रम उल हराम जो पहिरीं तारीख़ ईंदे ई अशरा मुहर्रम असां अलम पाक लाहिण जो सिलसिलो शुरू कंदा आहियूं, जेको असां जारी रहंदो आहे। असां अलम मुबारक जे लाइ त सामान शहर मां वठी वेंदा आहियूं ऐं लड़ियूं गुल ईअं सम्झो त सॼो सामान वठी करे असां अलम सिंगारींदा आहियूं ऐं उहो पंहिंजे घरनि जे मथां नसब कंदा आहियूं। असांजी दिली ख़्वाहिश हूंदी आहे त असां सुहिणे खां सुहिणो अलम करे मथे पंहिंजे जॻहियुनि जे मथां गाज़ी अब्बास जे अलम जो निशान बणायूं ऐं उहो निशान असां हणंदा आहियूं। ऐं असां हिन वक़्तु अशरा मुहर्रम जे सिलसिले में ॾाढो इमाम बारगाहुनि ते गमगीन माहौल हूंदो आहे ऐं इमाम हुसैन जी यादनि में असां जेको हर शइ करण लाइ तयारु हूंदा आहियूं। हर जो होतो आहे ऐं जेके गुल था थियनि अॼुकल्ह उहे वठूं था पिया। महांगाई आहे ॾाढी आहे। लॉकडाउन खां पोइ जेको अॻे 500 में 1000 में कमु थींदो, हिन महिल जेको आहे 2000 3000 ताईं कमु थी थो वञे हिकिड़े अलम जो। पोइ बि असां गाज़ीअ जे निशान खे सजाइण लाइ पंहिंजी महिनत करे वठूं था, हर शइ पिया ख़रीदारी कयूं था पिया। भी सामान पिया मौला अब्बास जे जेको आहे लॻण जी शइ आहे। असां हिते जेका बि आहे बैरक आहे, मौला जो पंजो आहे, इहा हर शइ असां ख़रीद करणु आहियूं। ऐं मुहर्रम हराम में असांखे जेके जेके शयूं सुठियूं लॻंदियूं आहिनि असां उहे शयूं ख़रीद कंदा आहियूं। गुल वग़ैरह आहिनि, हर शइ आहे। पोइ हिननि मौला जा आज़ादार जेके बि आहिनि असां हिननि वटि वठंदा आहियूं। इहा अलम जी बैरकूं वग़ैरह, झालूं वग़ैरह हर शइ ऐं कारा वॻा जेके आहिनि नवां, इहे हर शइ ख़रीद करे अलहमदिल्ला भली माना सेल थी हले पई।